बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अवामी न्यूज़ इलेक्शन सेल के प्रोग्राम में अॼु असां सां गॾु आहिनि PS 42 जो पीपल्स पार्टी पारां नामज़द उम्मीदवार अलीसन हिंगोरजो साहब। साईं अवांखे असीं भलीकार था चऊं इन प्रोग्राम में। ऐं अलीसन हिंगोरजो साहब खां असीं पुछंदासीं त PS 42 ते जेको हींअर इलेक्शन पई थिए 2018 में, इन मुक़ाबलनि खे अभी की पिया ॾिसो? मुक़ाबला असुल मुक़ाबलो तो GDA सां आहे। GDA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबलो आहे। GDA खे अमी पाण ॾिसो पिया, जेका अॻे फंक्शन लीग हुई, हाणे उन्हनि वरी GDA जो इताद ठाहियो आहे, उहे आहिनि उन में। ऐं फंक्शन लीग पोयनि 50 सालनि खां वठी ज़िले सांगड़ में हिते हुकूमत कंदी रही आहे। तक़रीबन हिन खिपरो, सांगड़, सिंजोरो इन्हनि तकनि मां खटींदी रही आहे। ऐं इते अवां हींअर हालत ॾिठी हुई त इते माण्हुनि खे पोयनि 50 सालनि में छा ॾिनो आहे फंक्शन लीग या GDA। न के माण्हू खे पीअण जो सवलो पाणी मुहैया कयो अथनि, न को तालीम जो सुठो निज़ाम कयो अथनि, न जेको आहे सो को हेल्थ जो सुठो कयो अथनि। रोडनि ऐं रस्तनि जी हालत अवी ॾिसंदा हो, हितां सांगड़ माण्हू वेंदो हो त तक़रीबन 2 कलाक 2.5 कलाक माण्हू खे सांगड़ पुॼण में लॻंदा हुआ। खिपरो मां अगरि सांगड़ करे वेंदो हो त हितां ॿिए पासे खां फिरी पोइ सांगड़ पुॼणो पवंदो हो। उहो हाल अव्हांजे अॻियां आहे। ऐं हींअर पोयनि 5 सालनि जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी अव्हां ॾिठो हूंदो त केतिरो ज़िले सांगड़ में कमु कयो आहे। ऐं पूरे थोरो ज़िले ते अव्हां सां ॻाल्हाईंदुसि, पंहिंजे तक जे हवाले सां बि ॻाल्हाईंदुसि, पर पूरे ज़िले जे हवाले सां। भला इन सां गॾु इहो ॿुधाईंदा हलो त 10 साल पीपल्स पार्टी खे हुकूमत दौर मिलियो, तव्हां हींअर इलेक्शन में वरी आवाम वटि वञो पिया ऐं वर्क करियो पिया। आवाम खे अवां कहिड़ो प्रोग्राम ॿुधायो पिया, जो माज़ी में चवां जूं कहिड़ियूं ख़िदमतूं ॿुधायो पिया, कहिड़ा कमु ॿुधायो पियो जंहिं ते आवाम अव्हांखे वोट ॾिए? ॾिसो, माण्हुनि खे असांजो कमु त पूरे दुनिया जे अॻियां पियो आहे। ज़िले सांगड़ जे अॻियां कमु पियो आहे। जेके असां रस्ता वग़ैरह ठाहिराया आहिनि, जेके रोड ठाहिराया आहिनि, जेके मेगा प्रोजेक्ट असां आंदा आहिनि। ऐं अव्हांखे हिते खिपरे तालुके जी ॻाल्हि कयां PS 42 जी, त उन में ॾिसो त हीउ जेको रोड आहे, सांगड़ रोड आहे, खिपरो या खिपरो मीरपुर ख़ासि रोड आहे, इहे मेगा प्रोजेक्ट आहिनि। उन खां पोइ थर जी पाइप लाइन आहे, उहो बि हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट आहे। 2 अरब रुपए जो मेगा प्रोजेक्ट आहे। 256 किलोमीटर में अंदरि थर जी लाइन हली आहे पाणी जी। ऐं उन्हनि माण्हुनि खे पाणी मिलियो आहे जेको पोयनि 50 सालनि जे अंदरि, 50 सालनि जे अंदरि अॼु ताईं उन्हनि माण्हुनि खे कॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहे माण्हू गुज़ारे वेंदा हुआ। मैयत लाइ तड़ ॾियण लाइ पाणी कोन हूंदो, पीअण लाइ त वॾी ॻाल्हि आहे, वेझण लाइ, पर मैयत खे तड़ ॾियण लाइ पाणी कोन हूंदो। उन लाइ वेट कयो वेंदो त ॿिए पासे खां पाणी ईंदो, पोइ मैयत खे तड़ ॾींदा हुआ। उहे माण्हू हींअर डेली ॾींहं में 2 दफ़ा वेझनि पिया, पीअनि पिया पाणी, उनजो माल पाणी पीए पियो, पखी पिया पाणी पीअनि। ऐं वञी हुते ॾिसो त सही त पाकिस्तान पीपल्स पार्टी अछड़े थर में छा कयो आहे। उन खां पोइ असांजो हिते जेको आहे सो एजुकेशन जो निज़ाम असां हुनखे बहितर कयो आहे, हेल्थ जो निज़ाम असां हुनखे बहितर कयो आहे। तमामु असां त मुंहिंजे ख़्याल में ज़िले सांगड़ या PS 42 जी अव्हां सां ॻाल्हि कंदुसि त तमामु पाकिस्तान पीपल्स पार्टी हिननि 5 सालनि में थोरो तरक़ियाती कमु कया आहिनि, त शायदि करे 50 साल में इहे कम न थिया आहिनि। हिते पीपल्स पार्टी में खिपरो जी ॻाल्हि करियो, ज़िले सांगड़ जा बि सदर बि आयो, त इन में इख़्तिलाफ़ हुआ, छा हाणे बि इख़्तिलाफ़ उहे नज़र अचनि पिया? अव्हांखे को कोन्हे, कंहिंजी का रंजिश कोन्हे। विच में ॻाल्हियूं बि हलियूं के जुणेजनि जूं या थईमनि जूं या ॾेरनि जी, इहा हिकु ॻाल्हि हुई, उहा का ॻाल्हि कोन्हे। ऐं हींअर ॾिसो असीं सभु गॾु आहियूं, सभु हिकिड़ी गाॾी में वर्क पिया कनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह किथे को कंहिंजी रंजिश न आहे दिलि में। PS 42 ते ख़ासि करे आज़ादु उम्मीदवार जिलनि जे मैदान वास्तो रखंदड़ पीर नवी दिल्ली शाह अञा हथ न पियो खणे, छा हुनजे बीहण सां को पीपल्स पार्टी खे अव्हांखे जो उम्मीदवार आहियो को नुक़सानु थी सघे थो? ॾिसो, हर कंहिंखे हक़ आहे बीहण जो, ऐं काफ़ी आज़ादु उम्मीदवार बीठा हुआ मुंहिंजे अॻियां, जंहिंमें उहा हथु काफ़ी माण्हू 2 टे 3 4 माण्हू हथु खणी विया हलिया आहिनि। बाक़ी हिकिड़ो साईं पीर साहिबु बीठो आहे, शाह साहिबु, ऐं उन हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जमहूरियत आहे। असीं उनखे बि चयोसीं त असांजे हक़ में हथु खणे, पर नथो खणे, उहो बीठो आहे। ऐं उहा अव्हांखे 25 जुलाई ते ख़बर पइजी वेंदी हली त केरु केतिरा वोट थो खणे। हर कंहिंखे जमहूरियत आहे, हर कंहिंखे हक़ आहे बीहण जो। इन 216 ते पीर नवी दिल्ली शाह हथु खणी वियो पीपल्स पार्टी जे आदि शाह अमरी जे हक़ में, ऐं उहो साॻियो ई उम्मीदवार PS ते 42 ते हथु नथो खणे। छा था सम्झो इन सबब खे? कहिड़ो सबबु थी सघे थो इहो? सण इन जो जवाब त मूं वटि कोन्हे। मूं त ॾाढी कोशिशि कई, छोकी हिननि जो जेको साईं दरगाह जो गादी नशीन आहे साईं नूर मोहम्मद शाह जिलानी,
उहो पाण पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते आहे, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे टिकट मां बीठल आहे थर में, ऐं उन बि ॾाढो चयो आहे, उनजो भाइटियो आहे त अवां हथु खणो वहीं, पर हू पाण में हर कंहिंजा घर जा कोई हूंदा आहिनि मसइला मसाइल, उहो शायदि इन जे करे नथो हथु खणे। अवां जे वर्कनि में जिलानी जमायत पीर नून शाह जिलानी जो फर्ज़ंद अमीर शाह मरकनि में अवां सां गॾु मरकनि में मैदान में मौजूदु आहे। छा था सम्झो जिलानी जमायत पीर अमीर शाह जेको गादी नशीन जो पुटु आहे उन खे लबैक चवंदी या पीर नवीद अली शाह खे लबैक चवंदी? उन पुट खे लबैक चवंदी। इंसान ऐं ॾिसो त जेके बि हिते पीराणियूं गादियूं आहिनि सिंध में, हर को जेके मुरीद आहिनि उहे इज़त कंदा गादी नशीन जी। जेको पगदार आहे, जंहिंजे मथां पगारो आहे, गादी नशीन आहे, उन जी इज़त कंदा। उहो हींअर जिलानी जमायत जो आहे सैयद नूर मोहम्मद शाह, त उन पंहिंजी जमायत खे चई बि छॾियो आहे, पंहिंजो पुटु मोकिलियो अथसि, उन सॼी जमायत खे ॿुधायो त साईं नूर मोहम्मद शाह जो हीअ हुकुम आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कैंडिडेटनि खे कयो वई। ऐं मूंखे उमेदु आहे उन जिलानी जमायत में हू पंहिंजी पगदार जी ॻाल्हि मञींदा। बाक़ी उन जे फैमिली मां त हाणे केरु बि उथी जी बीह रहंदो उहा ॻाल्हि त कोन्हे, पर असुलु हुकुम हलंदो पगदार जो। ऐं मूंखे इहा उमेदु आहे त उहे उन जा मुरीद पंहिंजे पगदार जी ॻाल्हि मञींदा, जेको गादी नशीन आहे उन जी ॻाल्हि मञींदा, ॿिए कंहिंजी ॻाल्हि कोन मञींदा। तव्हां PS 42 ते पीपुल्स पार्टी जा हिकिड़ो उमेदवार बि आहियो, सूबाई सलाहकार बि रहिया, वज़ीर जी हैसियत सां बि रहिया, ऐं छा था सम्झो हींअर अवाम कंहिंखे कामयाबु कंदी, अव्हांखे GTA खे या आज़ादु उमेदवार खे? मूंखे कामयाबु कंदी। अवां कामयाबु थी, अव्हांजो वरी ॿियो कहिड़ो प्रोग्राम आहे PS 42 जी अवाम जे लाइ, ख़ासि करे या सांगड़ ज़िले जा सदर आहियो, अवां कामयाबु थी अञा वधीक कहिड़ियूं भला ख़िदमतूं अवाम जे लाइ अव्हांजे ज़हन में को प्रोग्राम आहे वधीक? ॾिसो, असांजी पार्टी में असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु हिकिड़ो मंशूर खणी आयो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा कंहिं बि पार्टी अञा पंहिंजो मंशूर न ॾेखारियो आहे। चेयरमैन साहिबु अञा सांगड़ आयो, उन पंहिंजो मंशूर ॿुधायो, पढ़ी ॿुधाई हर शइ। त असां जेके उन जा उम्मीदवार आहियूं, पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, असीं उन मंशूर जे हवाले सां माण्हुनि खे ॿुधायूं पिया त जेके कोताहियूं या कमियूं असां में रहिजी वियूं आहिनि, त इनशाला उहे असीं जेके हाणे इलेक्शन ही 2018 जी आहे, हिन में उमेदु आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमत ठाहींदी, सिंध में बि ठाहींदी, वफ़ाक़ में बि ठाहींदी। ऐं जेके कम रहिजी विया आहिनि पोइनि असीं 10 सालनि में न करे सघिया आहियूं, त उहे इनशाला उन्हनि खे मंज़िल में पुॼाईंदासूं। ताज़ियूं ख़बरूं आयूं आहिनि त अॻूणे आमिर जंहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी, उनजे पुट जी पीपुल्स पार्टी हिमायत कई आहे। इन अमल खे अव्हां कीअं था ॾिसो? एजाज़ हक़ जी इन बारे में आउं कुझु नथो चई सघां, मथे आला क़यादत जो फ़ैसिला आहिनि ऐं उहो उन्हनि खे ई पुछो वई अवां। अच्छा, खिपरो शहर में हिन वक़्तु काफ़ी वर्कर पार्टी जा जेके माण्हू ऐलान कया आहिनि, नाराज़ पिया नज़र अचनि, इन जो कहिड़ो सबबु आहे? किथे कोताहियूं थियूं आहिनि पार्टी खां? ॾिसो, हाणे इंसानु चवंदो न हिकिड़े घर में ॿ था हूंदा ज़रूरु ठड़कंदा वई, त हाणे हेॾी वॾी पार्टी आहे, उन में हेतिरी माण्हू रहूं था असीं, ज़रूरु इंसानु हिक ॿिए सां रंजिशूं थींदियूं वई। घर में बि हिकिड़ा 2 भाउ रहनि था, 4 भाउ रहनि था, उन में बि रंजिशूं थिए थियूं। हीअ त माशाल्लाह हेॾी वॾी पार्टी आहे, ज़रूरु इन में बि रंजिशूं हूंदियूं हिक ॿिए माण्हुनि खे। ऐं मूंखे उमेदु आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे वर्करनि में ऐं माण्हुनि में त उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे वोट कंदा। बाक़ी जेके माण्हू रंजिश आहिनि, जेके नाराज़ आहिनि, उन्हनि खे असां सभिनीनि खे ठाहे विधो आहे, परचाए विधो आहे, ऐं उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु आहिनि, ऐं उहे अॼु असां सां गॾु या काफ़ी ॾींहंनि खां असां सां गॾु उन वर्करनि में गॾु पिया हलनि, छोकी वोट शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आहे। पोइ उम्मीदवार चाहे केरु बि हुजे, उहे माण्हू जो ज़रूरु रंजिशूं आहिनि, पर वोट उहे तीर ते कंदा। ज़िले सांगड़ मां घणियूं क़ौमी जूं घणियूं सूबाई सीटुनि जो अव्हांखे खटण जी उमेदु आहे या पक आहे? आउं एज़ ए ज़िले जो सदर आहियां, आउं त चवां थो 6 MP 3 MNA निकिरंदियूं। साईं, चवण सां त कोन मिलंदियूं न, उमेद सां जेको अव्हां ॾिसो पिया उहो त हाणे अव्हांखे 25 जुलाई ते ख़बर पइजी वेंदी हली त केरु केतिरियूं सीटूं कढे थो। अक़लियत जो वोट हिन वारे कंहिंखे ॾे वेंदो? किशन चंद परवाणी बि बीठो आहे। अक़लियत जो वोट हींअर पीपुल्स पार्टी ॾे वेंदो। ॾिसो, GDA जा फंक्शन लाइ कुझु न ॾिनो आहे, अक़लियत खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उजागर कयो आहे, उन्हनि खे पंहिंजी शनाख़्त ॾिनी अथसि। उन्हनि खे मिसाल में ॾिसो त कहिड़ो अॼु ताईं अक़लियत में कंहिंखे कोई MP MNA वज़ीर कंहिं ॿी पार्टी कयो? पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जंहिं कोलिन खे भीलनि खे खणी ज़मीन दा आसमान ते विहारियो, सेनेटरशिप ॾिनऊं, मिनिस्ट्रियूं ॾिनऊं, MNA शिप ॾिनऊं, MP शिप ॾिनऊं। त मूंखे 100% इहो आहे त जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके अक़लियत वारा आहिनि, उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे तरजीह ॾींदा ऐं उन्हनि खे ई वोट ॾींदा, ऐं इनशाअल्लाह पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ई कामयाबु कंदा। वई PS 42 जे वोटरनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो त हू 25 जुलाई खां अॻु में या 25 जुलाई ते
कहिड़ा कहिड़ा कमु कनि, छा कनि, उनखे कहिड़ो ख़ासि पैगाम ॾींदो? ॾिसो, आऊं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके माण्हू आहिनि PS 42 में, उहे ईअं न सम्झनि त अली हसन बीठल आहे। उहे हर को कैंडिडेट इहो सोचे त आऊं पाण बीठल आहियां ऐं उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾियनि। इंशाल्लाह अॻिते असीं हुकूमत ठाहींदासीं, पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी 2018 जी, इंशाल्लाह ठहंदी उहा हुकूमत। त तरक़ियाती कम बि थींदा। खिपरो तालुके में काफ़ी कम थी बि चुका आहिनि, तक़रीबन 50-60% कम थी चुका आहिनि। बाक़ी जेके कम रहियल आहिनि उहे अॻिते कम थींदा ऐं इंशाल्लाह माण्हुनि खे नौकरियूं बि ईंदियूं। उहे बसि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके असांजा वर्कर आहिनि उन्हनि खे विराईंदासीं ऐं हल्के जे माण्हुनि खे विराईंदासीं। वधि में वधि एजुकेशन में बहितरी आणींदासीं, हेल्थ में आणींदासीं बहितरी, ऐं ॿियनि काफ़ी जेको आहे सो शोबनि में बहितरी आणींदासीं। इन जे करे आऊं सभिनीनि खे PS 42 जे तक जे माण्हुनि खे चवंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾियनि, तीर ते ठपो हणनि, 25 तारीख़ ते हिननि खे शिकस्त ॾियनि GDA वारनि खे। ऐं इंशाअल्लाह पूरे ज़िले खे चवंदुसि, बल्कि पूरे ज़िले खे इहा ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट कयो वई। GDA जो हाल बि ॾिसी चुका आहियो। पोयनि 50 सालनि में उन्हनि कुझु न कयो आहे ज़िले सांगड़ लाइ, हाणे पछताइनि पिया। ऐं हाणे जेको हीउ 5-10 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी कमु कयो आहे, अहिड़ो कमु अॼु ताईं कंहिं पार्टी न कयो आहे। बाक़ी 25 तारीख़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे ऐं तीर ते ठपो हणी कामयाबु कयो त इंशाल्लाह ॾिसो त हिननि जो GDA जो हितां ख़ात्मो थी वञे ज़िले सांगड़ मां ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हितां कामयाबु थींदी वई। महिरबानी अली हसन हिंगोर साहिब जी। नाज़रीन, असां सां गॾु PS 42 जो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अली हसन हिंगोर जो, जंहिंजो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जिन खे यकीन आहे त सांगड़ ज़िलो असीं स्वीप कंदासीं ऐं समूरियूं सीटूं कटंदासीं। इन आवाम खे पैगाम ॾिनो आहे त हू पाण उम्मीदवार थी सोचनि। ऐं हाणे असां अॻे प्रोग्राम जे लाइ मुमताज़ बज़दार खे इजाज़त ॾींदा। महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अवामी न्यूज़ इलेक्शन सेल जे प्रोग्राम में अॼु असां सां गॾु आहिनि PS 42 जो पीपल्स पार्टी पारां नामज़द उम्मीदवार अली हसन हिंगोर जो साहिबु। साईं वांगुरु असीं भलीकार था चऊं इन प्रोग्राम में। ऐं अली हसन हिंगोर जो साहिब खां असीं पुछंदासीं त PS 42 ते जेको हींअर इलेक्शन पई थिए 2018 में, इन मुक़ाबलनि खे अभी कीअं पिया ॾिसो? मुक़ाबला, असुलु मुक़ाबिलो त GDA सां आहे ऐं GDA ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो आहे। GDA खे अमी पाण ॾिसो पिया, जेका अॻे फंक्शन लीग हुई, हाणे उन्हनि वरी GDA जो इताद ठाहियो आहे, उहे आहिनि उन में। ऐं फंक्शन लीग पोयनि 50 सालनि खां वठी ज़िले सांगड़ में हिते हुकूमत कंदी रही आहे। तक़रीबन हिन खिपरो, सांगड़, सिंजोरो इन्हनि तकनि मां खटींदी रही आहे। ऐं हिते अवां हींअर हालत ॾिठी हुई त हिते माण्हुनि खे पोयनि 50 सालनि में छा ॾिनो आहे फंक्शन लीग या GDA। न के माण्हू खे पीअण जो सवलो पाणी मुहैया कयो अथनि, न को तालीम जो सुठो निज़ाम कयो अथनि, न जेको आहे सो को हेल्थ जो सुठो कयो अथनि। रोडनि ऐं रस्तनि जी हालति अमी ॾिसंदा हो, हितां सांगड़ माण्हू वेंदो हो त तक़रीबन 2 कलाक 2.5 कलाक माण्हू खे सांगड़ पुॼण में लॻंदा हुआ। खिपरो मां अगरि सांगड़ करे वेंदो हो त हितां ॿिए पासे खां फिरी पोइ सांगड़ पुॼणो पवंदो हो। उहो हाल अव्हां जे अॻियां आहे। ऐं हींअर पोयनि 5 सालनि जे अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी अव्हां ॾिठो हूंदो त केतिरो ज़िले सांगड़ में कमु कयो आहे। ऐं पूरे थोरो ज़िले ते अव्हां सां ॻाल्हाईंदुसि, पंहिंजे तक जे हवाले सां बि ॻाल्हाईंदुसि, पर पूरे ज़िले जे हवाले सां। भला इन सां गॾु इहो ॿुधाईंदा हलो त 10 साल पीपल्स पार्टी खे हुकूमत दौर मिलियो, तव्हां हींअर इलेक्शन में वरी आवाम वटि वञो पिया ऐं वर्क करियो पिया। आवाम खे अवां कहिड़ो प्रोग्राम ॿुधायो पिया जो माज़ी में चवां जो कहिड़ियूं ख़िदमतूं ॿुधायो पिया, कहिड़ा कमु ॿुधायो पियो जंहिं ते आवाम खे वोट ॾिए? ॾिसो, माण्हुनि खे असांजो कमु त पूरे दुनिया जे अॻियां पियो आहे, ज़िले सांगड़ जे अॻियां कमु पियो आहे। जेके असां रस्ता वग़ैरह ठाहिराया आहिनि, जेके रोड ठाहिराया आहिनि, जेके मेगा प्रोजेक्ट असां आंदा आहिनि। ऐं अव्हांखे हिते खिपरे तालुके जी ॻाल्हि कयां PS 42 जी, त उनमें ॾिसो त हीउ जेको रोड आहे सांगड़ रोड आहे, खिपरो या खिपरो मीरपुर ख़ासि रोड आहे, इहे मेगा प्रोजेक्ट आहिनि। उन खां पोइ थर जी पाइप लाइन आहे, उहो बि हिकिड़ो मेगा प्रोजेक्ट आहे। 2 अरब रुपए जो मेगा प्रोजेक्ट आहे। 256 किलोमीटर में अंदरि थर जी लाइन हली आहे पाणी जी। ऐं उन्हनि माण्हुनि खे पाणी मिलियो आहे जेको पोयनि 50 सालनि जे अंदरि 50 सालनि जे अंदरि अॼु ताईं उन्हनि माण्हुनि खे कॾहिं ख़ुदा न ख़ास्ता इहे माण्हू गुज़ारे वेंदा त मैयत लाइ तड़ ॾियण लाइ पाणी कोन हूंदो। पीअण लाइ त वॾी ॻाल्हि आहे, वेझण लाइ, पर मैयत खे तड़ ॾियण लाइ पाणी कोन हूंदो। उन लाइ वेट कयो वेंदो त ॿिए पासे खां पाणी ईंदो, पोइ मैयत खे तड़ ॾींदा हुआ। उहे माण्हू हींअर डेली ॾींहं में 2 दफ़ा वेझनि पिया,
पीअनि पिया पाणी, उनजो माल पाणी पीए पियो, पखी पिया पाणी पीअनि। ऐं वञी उते ॾिसो त सही त पाकिस्तान पीपल्स पार्टी अछड़े थर में छा कयो आहे। उन खां पोइ असांजो हिते जेको आहे सो एजुकेशन जो निज़ाम असां उनखे बहितर कयो आहे, हेल्थ जो निज़ाम असां उनखे बहितर कयो आहे। तमामु असां त मुंहिंजे ख़्याल में ज़िले सांगड़ या PS 42 जवां सां ॻाल्हि कंदुसि त तमामु पाकिस्तान पीपल्स पार्टी हिननि 5 सालनि में एतिरो तरक़ियाती कमु कया आहिनि त शायदि करे 50 साल में इहे कम न थिया आहिनि हिते। पीपल्स पार्टी में खिपरो जी ॻाल्हि करियूं त ज़िले सांगड़ जा बि सदर बि आयो त इन में इख़्तिलाफ़ हुआ, छा हाणे बि इख़्तिलाफ़ उहे नज़र अचनि पिया? वांगुरु को कोन्हे, कंहिंजी का रंजिश कोन्हे, विच में ॻाल्हियूं बि हलियूं के जुड़ेजनि जूं या थईमनि जूं या ॾेरनि जी या हिकु ॻाल्हि हुई, उहा का ॻाल्हि कोन्हे। ऐं हींअर ॾिसो असीं सभु गॾु आहियूं, सभु हिकिड़ी गाॾी में वर्क पिया कनि ऐं अल्हम्दुलिल्लाह किथे को कंहिंजी रंजिश न आहे दिलि में। PS 42 ते ख़ासि करे आज़ादु उम्मीदवार जिलनि जे मैदान वास्तो रखंदड़ पीर नवीद अली शाह अञा हथ न पियो खणे, छा हुनजे बीहण सां को पीपल्स पार्टी खे अव्हांखे जो उम्मीदवार आहियो को नुक़सानु थी सघे थो? ॾिसो हर कंहिंखे हक़ु आहे बीहण जो ऐं काफ़ी आज़ादु उम्मीदवार बीठा हुआ मुंहिंजे अॻियां, जंहिंमें उहा हथु काफ़ी माण्हू 2 टे 4 माण्हू हथु खणी विया हलिया आहिनि। बाक़ी हिकिड़ो साईं पीर साहिबु बीठो आहे, शाह साहिबु, ऐं उन हर कंहिंजी मर्ज़ी आहे, जमहूरियत आहे। असीं उनखे बि चयोसीं त असांजे हक़ में हथु खणे, पर नथो खणे, उहो बीठो आहे। ऐं उहा अव्हांखे 25 जुलाई ते ख़बर पइजी वेंदी हली त केरु केतिरा वोट थो खणे। हर कंहिंखे जमहूरियत आहे, हर कंहिंखे हक़ु आहे बीहण जो। इन 216 ते पीर नवीद अली शाह हथु खणी वियो पीपल्स पार्टी जे आदि शाह अमरी जे हक़ में, ऐं उहो साॻियो ई उम्मीदवार PS ते 42 ते हथु नथो खणे। छा था सम्झो इन सबब खे? कहिड़ो सबबु थी सघे थो इहो? सण इन जो जवाब त मूं वटि कोन्हे। मूं त ॾाढी कोशिशि कई, छोकी हिननि जो जेको साईं दरगाह जो गादी नशीन आहे साईं नूर मोहम्मद शाह जिलानी, उहो पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट में बीठल आहे थर में, ऐं उन बि ॾाढो चयो आहे, उनजो भाइटियो आहे त अव्हां हथु खणो वई, पर उहो पाण में हर कंहिंजा घर जा कोई हूंदा आहिनि मसइला मसाइल, उहो शायदि इन करे नथो हथु खणे। अव्हांजे वर्कनि में जिलनि जमायत पीर नूर शाह जिलानी जो फर्ज़ंद अमीर शाह वर्कनि में अव्हां सां गॾु मरकनि में मैदान में मौजूदु आहे। छा था सम्झो जिलानी जमायत पीर अमीर अली शाह जेको गादी नशीन जो पुटु आहे उन खे लबैक चवंदी या पीर नवीद अली शाह खे लबैक चवंदी? उन पुट खे लबैक चवंदी। इंसान ऐं ॾिसो त जेके बि हिते पीराणियूं गादियूं आहिनि सिंध में, हर को जेके मुरीद आहिनि उहे इज़त कंदा गादी नशीन जी। जेको पगदार आहे, जंहिंजे मथां पगारो आहे, गादी नशीन आहे, उन जी इज़त कंदा। उहो हींअर जिलानी जमायत जो आहे सैयद नूर मोहम्मद शाह, त उन पंहिंजी जमायत खे चई बि छॾियो आहे, पंहिंजो पुटु मोकिलियो अथसि। उन सॼी जमायत खे ॿुधायो त साईं नूर मोहम्मद शाह जो हीअ हुकुम आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे कैंडिडेटनि खे वोट कयो वई। ऐं मूंखे उमेदु आहे उन जिलानी जमायत में हू पंहिंजे पगदार जी ॻाल्हि मञींदा। बाक़ी उन जे फैमिली मां त हाणे केरु बि उथी जी बीह रहंदो उहा ॻाल्हि त कोन्हे, पर असुलु हुकुम हलंदो पगदार जो। ऐं मूंखे इहा उमेदु आहे त उहे उनजा मुरीद पंहिंजे पगदार जी ॻाल्हि मञींदा, जेको गादी नशीन आहे उन जी ॻाल्हि मञींदा, ॿिए कंहिंजी ॻाल्हि कोन मञींदा। तव्हां PS 42 ते पीपल्स पार्टी जा हिकिड़ो उम्मीदवार बि आहियो, सूबाई सलाहकार बि रहिया, वज़ीर जी हैसियत सां बि रहिया, ऐं छा था सम्झो हींअर अवाम कंहिंखे कामयाबु कंदी, अव्हांखे GTA खे या आज़ादु उम्मीदवार खे? मूंखे कामयाबु कंदी। अव्हां कामयाबु थी, अव्हांजो वरी ॿियो कहिड़ो प्रोग्राम आहे PS 42 जी अवाम जे लाइ, ख़ासि करे या सांगड़ ज़िले जा सदर आहियो, अव्हां कामयाबु थी अञा वधीक कहिड़ियूं भला ख़िदमतूं आवाम जे लाइ अव्हांजे ज़हन में को प्रोग्राम आहे वधीक? ॾिसो असांजी पार्टी में असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु हिकिड़ो मंशूर खणी आयो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा कंहिं बि पार्टी अञा पंहिंजो मंशूर न ॾेखारियो आहे। चेयरमैन साहिबु सांगड़ आयो, उन पंहिंजो मंशूर ॿुधायो, पढ़ी ॿुधाई हर शइ। असां जेके उन जा उम्मीदवार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, असीं उन मंशूर जे हवाले सां माण्हुनि खे ॿुधायूं पिया त जेके कोताहियूं या कमियूं असां में रहिजी वियूं आहिनि त इनशाला उहे असीं जेके हाणे इलेक्शन ही 2018 जी आहे, हिन में उमेदु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी, सिंध में बि ठाहींदी, वफ़ाक़ में बि ठाहींदी। ऐं जेके कम रहिजी विया आहिनि पोइ असीं 10 सालनि में न करे सघिया आहियूं त उहे इनशाला उन्हनि खे मंज़िल में पुॼाईंदासूं। ताज़ियूं ख़बरूं आयूं आहिनि त अॻूणे आमिर जंहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी, उनजे पुट जी पीपल्स पार्टी हिमायत कई आहे। इन अमल खे अव्हां कीअं था ॾिसो? इजाज़त हक़ जी इन बारे में आउं कुझु नथो चई सघां, मथे आला क़यादत जो फ़ैसिला आहिनि ऐं उहो उन्हनि खे ई पुछो वई अवां। अच्छा, खिपरो शहर में हिन वक़्तु काफ़ी वर्कर पार्टी जा जेके माण्हुनि ऐलान कया आहिनि, नाराज़ पिया नज़र अचनि,
इन जो कहिड़ो सबबु आहे, किथे कोताहियूं थियूं आहिनि पार्टी खां? ॾिसो हाणे इंसानु जो न हिकिड़े घर में ॿ था हूंदा ज़रूरु ठड़कंदा भई, त हाणे हेॾी वॾी पार्टी आहे उन में हेतिरी माण्हू रहूं था असीं, ज़रूरु इंसानु हिक ॿिए सां रंजिशूं थींदियूं भई। घर में बि हिकिड़ा 2 भाउ रहनि था, 4 भाउ रहनि था, उन में बि रंजिशूं थिए थियूं। हीअ त माशाल्लाह हेॾी वॾी पार्टी आहे, ज़रूरु इन में बि रंजिशूं हूंदियूं हिक ॿिए माण्हुनि खे। ऐं मूंखे उमेदु आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे वर्करनि में ऐं माण्हुनि में त उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे वोट कंदा। बाक़ी जेके माण्हू रंजिश आहिनि, जेके नाराज़ आहिनि, उन्हनि खे असां सभिनीनि खे ठाहे विधो आहे, परचाए विधो आहे ऐं उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु आहिनि ऐं उहे अॼु असां सां गॾु या काफ़ी ॾींहंनि खां असां सां गॾु उन वर्कनि में गॾु पिया हलनि, छोकी वोट शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो आहे। पोइ उम्मीदवार चाहे केरु बि हुजे, उहे माण्हुनि जो ज़रूरु रंजिशूं आहिनि, पर वोट उहे तीर ते कंदा। ज़िले सांगड़ मां घणियूं क़ौमी जूं घणी सूबाई सीटुनि जो अव्हांखे खटण जी उमेदु आहे या पक आहे? आउं एज़ ए ज़िले जो सदर आहियां, आउं त चवां थो 6 MP 3 MN निकिरंदियूं। साईं चवण सां त कोन मिलंदियूं न, उमेद सां जेको अव्हां ॾिसो पिया उहो त हाणे अव्हांखे 25 जुलाई ते ख़बर पइजी वेंदी हली त केरु केतिरियूं सीटूं कढे थो। अक़लियत जो वोट हिन वारे कंहिंखे ॾे वेंदो? किशन चंद परवाणी बि बीठो आहे। अक़लियत जो वोट हींअर पीपुल्स पार्टी ॾे वेंदो। ॾिसो GDA जा फंक्शन लाइ कुझु न ॾिनो आहे, अक़लियत खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उजागर कयो आहे, उन्हनि खे पंहिंजी शनाख़्त ॾिनी अथसि। उन्हनि खे मिसाल में ॾिसो त कहिड़ो अॼु ताईं अक़लियत में कंहिंखे कोई MP MNA वज़ीर कंहिं ॿी पार्टी कयो? पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जंहिं कोलिन खे भीलनि खे खणी ज़मीन दा आसमान ते विहारियो, सेनेटरशिप ॾिनऊं, मिनिस्ट्रियूं ॾिनऊं, MNA शिप ॾिनऊं, MP शिप ॾिनऊं। त मूंखे 100% इहो आहे त जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके अक़लियत वारा आहिनि, उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे तरजीह ॾींदा ऐं उन्हनि खे ई वोट ॾींदा ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ई कामयाबु कंदा। वई PS 42 जे वोटरनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो त उहो 25 जुलाई खां अॻु में या 25 जुलाई ते कहिड़ा कहिड़ा कमु कनि, छा कनि, उनखे कहिड़ो ख़ासि पैगाम ॾींदो? ॾिसो आउं त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके माण्हू आहिनि PS 42 में, उहे ईअं न सम्झनि त अली हसन बीठल आहे। उहे हर को कैंडिडेट इहो सोचे त आउं पाण बीठल आहियां ऐं उहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साथ ॾियनि। इंशाअल्लाह अॻिते असीं हुकूमत ठाहींदासीं, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमत ठाहींदी 2018 जी, इंशाअल्लाह ठहंदी उहा हुकूमत। त तरक़ियाती कम बि थींदा। खिपरो तालुके में काफ़ी कम थी बि चुका आहिनि, तक़रीबन 50-60% कम थी चुका आहिनि। बाक़ी जेके कम रहियल आहिनि उहे अॻिते कम थींदा ऐं इंशाअल्लाह माण्हुनि खे नौकरियूं बि ईंदियूं। उहे बि असीं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके असांजा वर्कर आहिनि उन्हनि खे विराईंदासूं ऐं हल्के जे माण्हुनि खे विराईंदासूं। वधि में वधि एजुकेशन में बहितरी आणींदासूं, हेल्थ में आणींदासूं बहितरी ऐं ॿियनि काफ़ी जेको आहे सो शोबनि में बहितरी आणींदासूं। इन जे करे आउं सभिनीनि खे PS 42 जे तक जे माण्हुनि खे चवंदो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो साथ ॾियनि, तीर ते ठपो हणनि, 25 तारीख़ ते हिननि खे शिकस्त ॾियनि GDA वारनि खे ऐं इंशाअल्लाह पूरे ज़िले खे चवंदुसि, बल्कि पूरे ज़िले खे इहा ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट कयो वई। GDA जो हाल बि ॾिसी चुका आहियो, पोयनि 50 सालनि में उन्हनि कुझु न कयो आहे ज़िले सांगड़ लाइ, हाणे पछताइनि पिया। ऐं हाणे जेको हीउ 5-10 सालनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी कमु कयो आहे, अहिड़ो कमु अॼु ताईं कंहिं पार्टी न कयो आहे। बाक़ी 25 तारीख़ ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवारनि खे ऐं तीर ते ठपो हणी कामयाबु कयो त इंशाअल्लाह ॾिसो त हिननि जो GDA जो हितां ख़ात्मो थी वञे हलियो ज़िले सांगड़ मां ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हितां कामयाबु थींदी वई। महिरबानी अली हसन हिंगोर साहिब जी। नाज़रीन असां सां गॾु PS 42 जो पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार अली हसन हिंगोर जो, जंहिंजो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जिन खे यकीन आहे त सांगड़ ज़िलो असीं स्वीप कंदासीं ऐं समूरियूं सीटूं कटंदासीं। ऐं आवाम खे पैगाम ॾिनो आहे त हू पाण उम्मीदवार थी सोचनि। ऐं हाणे असां अॻे प्रोग्राम जे लाइ मुमताज़ बाज़ार खे इजाज़त ॾींदा। तव्हांजी महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अवामी न्यूज़ इलेक्शन सेल जे प्रोग्राम में अॼु असां